सांगड़ मावा के खबर अजदालो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी की रिपोर्ट मुताबिक एसएसपी सांगड़ एजाज अमन शेख की हिदायतुनि ते मंशात फरोशन खिलाफ कार्रवाइयूं जारी आहिनि। उन सिलसिले में इंचार्ज सीआईए सांगड़ अकबर खान मरी पंहिंजे मातहत अमले सां गॾु गश्त दौरान मंशात फरोश महमूद भट्टी खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 2200 गुटखा पुड़ियूं हथ कयूं आहिनि, जॾहिं त हिक ॿी कार्रवाई में मंशात फरोश असगर अली हिंगोरो के गिरफ्तार करे संदसि कब्ज़े मां 1000 पुड़ियूं आदाब गुटखे जूं हथ करे वरितियूं आहिनि। एसएचओ शहदादपुर न्याज़ सिंह कलोड़ो मंशात फरोश नफ़ीस राजपूत के गिरफ्तार करे संदसि कब्ज़े मां 20 लीटर शराब हथ करे वरितो आहे। एसएचओ पीरूमल हाजी मोहम्मद साको संग्रासी पंहिंजे मातहत अमले सां गॾु मंशात फरोश करम अली चाजो के गिरफ्तार करे संदसि कब्ज़े मां 60 लीटर शराब हथ कयो आहे, जॾहिं त संदसि हिकु साथी मोहम्मद रहीम उर्फ पोड़ू पंवर मौके तां फरार थियण में कामयाब थी वियो। एसएचओ खिपरो रहम हुसैन वसवानो मंशात केस में घुरबल जवाबदार सोहराब हिंगोरो के गिरफ्तार करे वरितो आहे। गिरफ्तार थियल मंशात फरोशन खिलाफ़ मंशात एक्ट जे कलमनि तहत केस दाख़िल कया विया आहिनि।